वाड़ो मां वाक़िया गगनासी वाड़ो वेझो जवाबदार जी फायरिंग में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी पियो। फौतिन जो अंदरि टे थी वियो आहे। माछी ॻोठ में GW शुगर मिल अंदरि जवाबदार फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा थॾे ते ई फौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणे खे ॻणती चोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो पियो हो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। यादि रहे त वॾी अॻु जबरी रिटायर्ड करण ते मिल जे मैनेजर आमिर ज़ुबैरी कावड़ में अची मीटिंग दौरान फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण जे नतीजे में नवीद ऐं रमज़ान अहमद मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त मोहम्मद क़यूम ॻणती चोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ जवाबदार आमिर ज़ुबैरी कमरे में वञी ख़ुदकुशी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार वाड़ो मां शेयर कई पिया। वाड़ो वेझो जवाबदार जी फायरिंग में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी पियो। फौतिन जो अंगरि टे थी वियो आहे। माछी ॻोठ में GW शुगर मिल अंदरि जवाबदार फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा थॾे ते ई फौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणे खे ॻणती चोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो पियो हो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। यादि रहे त वॾी अॻु जबरी रिटायर्ड करण ते मिल जे मैनेजर आमिर ज़ुबैरी कावड़ में अची मीटिंग दौरान फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण जे नतीजे में नवीद ऐं रमज़ान अहमद मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त मोहम्मद क़यूम ॻणती चोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ जवाबदार आमिर ज़ुबैरी कमरे में वञी ख़ुदकुशी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार वाड़ो मां शेयर कई पिया। वाड़ो वेझो जवाबदार जी फायरिंग में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो फौत थी पियो। फौतिन जो अंगरि टे थी वियो आहे। माछी ॻोठ में GW शुगर मिल अंदरि जवाबदार फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा थॾे ते ई फौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणे खे ॻणती चोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो पियो हो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो।